नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे अहमदपुर मां रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान कराची जी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। फ़ौतुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे अहमदपुर मां रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान कराची जी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। फ़ौतुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। बशीर मैतलो कराची जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अहमदपुर मां अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। जी अब्दुल रज़ाक अपडेट कजो। जी बिल्कुल अहमदपुर वेझो ॻोठ मंगनवाड़ी जो रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान कराची जे अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। हादसे में फ़ौतुनि जो अंग 2 थी वियो आहे। 3 ॾींहं अॻु सेवण में कार ऐं मोटरसाइकिल ज़ोरदार टक्कर लॻण सबबि नतीजे में ज़ख़्मी थियल मंगलवारी वासी नौजवान बशीर मैतलो कराची जे अस्पताल में ज़ख़्म जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। इतिला मिलण ते मक़तूल जे घर में कोराम मची वियो आहे। यादि रहे त 3 ॾींहं अॻु मंगनवाड़ी जा रहवासी इनायत मैतलो ऐं बशीर मैतलो सेवण शरीफ़ दरगाह ते ज़ियारत लाइ वियल हुआ, जिते संदसि मोटरसाइकिल सां हादसो पेश आयो, जंहिंजे नतीजे में ज़ोरदार टक्कर लॻण सबबि इनायत मैतलो मौक़े ते ई फ़ौत थी वियो। जंहिं बशीर मैतलो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जेके वारस इलाज लाइ कराची जे अस्पताल खणाया विया, जिते उहो अॼु फ़ौत थी वियो आहे, जंहिंजो इतिला मिलण ते संदसि घर में कोराम मची वियो आहे। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।